नाज़रीन, हिन साल मामूल खां वधीक पवंदड़ बरसात त ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में ज़िंदगी गुज़ारींदड़ केतिरनि ई इंसाननि लाइ ॼण त हिकु नओं इम्तिहान बणिजी साम्हूं आई आहे। घर रही पट थी वञण करे पंहिंजे मासूम ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल ॻोठ उमर ख़ान जतोई जे रहवासियुनि जी कंहिं बि सार न लथी। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था मीरो ख़ान मां सफ़दर अली तुन्यो जी हिन रिपोर्ट में। चौमासे जी शदीद बरसातुनि पवण करे समूरी सिंध जी मीरो ख़ान ऐं पसगिदाई जे इलाइक़नि अंदरि बि तबाही अची वई आहे। बरसातुनि बाद मीरो ख़ान लॻ ॻोठ उमर ख़ान जतोई में सवें घर रही पट थी वञण खां सवाइ हज़ारे बरसात मुतासिर ॻोठाणा इंतज़ामिया जी बेहसी ऐं वार न थियण करे हिन वक़्तु बि बुख उञ ते बेयारो मददगार बणिजी खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। उन हवाले सां मुतासिर ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन ज़ालिमो तव्हां हिते अचो ॾिसी वञो। 250 घर आहे। 250 घर मां हिकिड़ो को चंद घर बचो हूंदो, उहो बि डैमेज थियल हूंदो। माण्हुनि जे मथां छितियूं किरी पियूं, माण्हुनि जे मथां बड़ियूं बीमारियूं आहिनि, को बि अचण लाइ तयारु न आहे। हीअ ॾिसो रोड रस्ता, का शइ तव्हांखे नज़र न ईंदी, न डेंट नज़र ईंदी, न को राशन न कंहिंखे। असांजो माल मता हर शइ अन्न पाणी सॼो ख़तमु थी वियो आहे। ऐं ॻाल्हि की वेही असां विदा ॻाल्हि वेठा हला हला था कयूं, न तंबू मिलियो आहे हिनमहिल ताईं, न को आयो आहे चूंडियल नुमाइंदो, कोई बि हिनमहिल ताईं न आहे। उन में इलेक्शन बेरी वोटनि बेरी चवनि पिया असां तव्हां सभु कुझु कंदासीं, हे कंदासीं, हीअं कंदासीं, जीअं तव्हां चवंदो। हाणे हिनमहिल त बचा विल ते वेठा आहिनि, का शइ कान्हे। बरसात खां पोइ असां सफ़ा बुख ऐं उञ ते कोई बि असांजी तदावारी करण जे लाइ न आहे। जेको बि राशन अचे थो MNA जे तरफ़ां अचे थो या गवर्नमेंट जे तरफ़ां अचे थो, कंहिं ऑफिसर जे तरफ़ां अचे थो, पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे टैंकर बि ॾियनि था, राशन बि ॾियनि था, उन्हनि खे रहाइशूं बि ॾियनि था, खाधो खुराक ॾियनि था, उन्हनि खे मेडिकल जेकी आहे मिले थी, साईं चवां दवा मिले थी, सभु कुझु मिले थो। असां वटि त का बि तदावारी कोन कई अथऊं। न को राशन खणी आयो आहे, न को इमदाद खणी आयो आहे। असांखे कुझु को बि कोई शइ न खणी आहिनि। असां ॾे राशन टेन पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियनि था, असांखे नथा ॾियनि। असांजे मतिलबु बुख उञ ते मतिलबु वेठा आहियूं। असांखे का शइ बि न आहे, न अन्न आहे, न पाणी आहे, कुझु बि न आहे। असां कंहिंखे तव्हां ॾियूं। मुतासिर थियल ॻोठाणनि जो वधीक चवणु हुयो त असां हमेशह पीपल्स पार्टी खे ई वोट ॾिनो आहे। हिन मुसीबत ऐं तकलीफ़ वारी घड़ी में कंहिं बि असांजी वार नाहे कई। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं लॻापियल अमलदारनि खे घुर्जे त ॻोठ उमर ख़ान जतोई में मुतासिर थियल ॻोठाणनि खे बिना देरि राशन टेंट ऐं ॿियूं इमदादी सहूलियतूं ॾेई संदनि जा रही वियल घर तामीर कराए ॾिना वञनि। कैमरामैन अज़हर अली बबर सां गॾु सफ़दर अली तुन्यो, आवाज़ टीवी न्यूज़ मीरो ख़ान।